सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं सिहत वारे वज़ीर में तकरार शिदत इख्तियार करे वियो। सिहत वारे निगरान वज़ीर सैयद ख़ालिद नियाज़ पारां वॾे वज़ीर मक़बूल बाक़र खां इस्तीफ़ा ऐं माफ़ी वठण जो मुतालबो। सैयद ख़ालिद नियाज़ KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इस्तीफ़ा मूंखे न पर वॾे वज़ीर मक़बूल बाक़र खे ॾियणु घुर्जे। 400 करोड़ रुपयनि जा रिपोर्ट्स गैर ज़रूरी हुआ। ठीको कैंसिल करण तां तकरार पैदा थियो। वॾे वज़ीर जा आमरियती फ़ैसिला क़बूल न आहिनि। खेसि सिहत खाते में को बि ग़लति कमु करणु न ॾींदुसि। हिकु ॾींहुं अॻु वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिहत बाबति इजलास में सिहत वारे निगरान वज़ीर शिरकत न कई हुई। वॾे वज़ीर सिहत खाते जी कारकर्दगीअ ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो हो। इलेक्शन कमीशन ईंदड़ आम चूंडुनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ तयार करे वरितो। इलेक्शन कमीशन जे ज़रियनि मूजिब सदर, निगरान वज़ीर आज़म, निगरान वॾा वज़ीर, निगरान वज़ीर ऐं गवर्नर्स चूंड मुहिम हलाए न सघंदा। सेनेटर्स ऐं बल्दियाती नुमाइंदनि खे चूंड मुहिम हलाइण जी इजाज़त हूंदी। सियासी पार्टियूं या उम्मीदवार कंहिंखे रिश्वत या लालच न ॾींदा। सियासी पार्टियूं 5% जनरल सीट्स औरतुनि खे ॾियण जूं पाबंद हूंदियूं। चूंड मुहिम दौरान अदलिया, ॿियनि क़ौमी इदारनि ऐं नज़रिया पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। IMF ऐं FBR विच में टेक्निकल सतह ते ॻाल्हियूं। IMF पारां कार रिटेलर, ज़राअत, रियल एस्टेट ते टैक्स लागू करण जो मुतालबो। FBR ज़रियनि मूजिब टैक्स कलेक्शन में शॉर्टफॉल थियो त रिटेलर्स ते दिसंबर खां पोइ फिक्स टैक्स लागू कयो वेंदो। रिटेलर्स ते टैक्स लागू करण लाइ स्कीम जो अख़्तियार FBR वटि हूंदो। FBR रेवेन्यू बाबति प्रोजेक्शन रिपोर्ट IMF खे फ़राहम करे छॾी। IMF मिशन जुमे ताईं रेवेन्यू प्रोजेक्शन रिपोर्ट ते जवाब ॾींदो। इसराइल इंसानियत जा समूरा लीका लताड़े छॾिया। गज़ा में रहंदड़ मासूम फ़लस्तीनियुनि जो क़त्लाम जारी। इसराइली फ़ौज जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंक 10,000 खां वधी वियो। 25,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीद थियलनि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। अरब मीडिया मूजिब इसराइली बमबारी में रोज़ानो 120 ॿार शहीद थी रहिया आहिनि। सिहत जे आलमी इदारे गज़ा में सिहत जो निज़ाम तबाह थियण बैदि वबाई बीमारियुनि जे पकड़ण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। फरागोगी जे PTI हुकूमती दौर में कयल करप्शन जी नई कहाणी साम्हूं अची वई। PTI चेयरमैन जे फ्रंट पर्सन फरागोगी जे असासन में PTI जे हुकूमती दौर में गैर मामूली वाध थियो इंकशाफ। फरागोगी जे असासन में 2017 खां 2020 ताईं 4 अरब 52 करोड़ रुपयनि जी वाध थी। 2020 में फरागोगी 95 करोड़ रुपयनि जे असासन खे पाण तस्लीम कयो। फरागोगी पारां ज़ाहिर न कयल असासा 3 अरब 82 करोड़ रुपयनि जा आहिनि। रुगो 3 सालनि दौरान ज़ाहिरी असासन दौरान 420% इज़ाफ़ो थियो। फरागोगी जे गैर ज़ाहिरी असासन में 15,300% इज़ाफ़ो। समूरा असासा फरागोगी जी ज़ाती मिल्कियत आहिनि। एहसन जमील गुजर ऐं ॿियनि माइटनि जा असासा अलॻि आहिनि। नवाज़ लीग अॻवान अता तारड़ फरागोगी जी करप्शन ते हैरत जो इज़हार कंदे चयो आहे त अवाम जे पैसे खे बेदर्दी सां लुटण जो मंसूबो जोड़ियो वियो हो। उस्मान बोज़दार जी घरवारीअ जो तालुक़ फरागोगी सां हो। फरागोगी जे चवण ते उस्मान बोज़दार खे पंजाब जो वॾो वज़ीर बणायो वियो। उस्मान बोज़दार खे वॾो वज़ीर बणाए अवाम जे अखियुनि में धूड़ विधी वई। ज़ाहिरी ऐं गैर ज़ाहिरी असासन में इज़ाफ़ो PTI चेयरमैन जी हुकूमत में थियो। फरज़ शहज़ादी ऐं संदसि मुड़ुस करप्शन करण लाइ मनसूबा बंदी कंदा हुआ। नंढे खंड जे वॾे शाइर अल्लामा इक़बाल जो 146 जनम ॾींहुं। लाहौर में अल्लामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीलीअ वारी तक़रीब। पाकिस्तान नेवी जे दस्ते ज़िम्मेवारियूं संभालियूं। सदर आरिफ अलवी ऐं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पारां अल्लामा इक़बाल खे भेटा पेश। अनवारुल हक काकड़ चयो त अल्लामा इक़बाल नंढे खंड जे मुसलमाननि लाइ अलॻि मुल्क जो तसवुर पेश कयो।
अलामा इक़बाल अमन सियासी ऐं भाईचारे वारे पाकिस्तान जो ख्वाब ॾिठो हो। इक़बाल जे पाकिस्तान बाबति ॾिनल तसवुर लाइ ॾींहं राति महिनत कंदासीं। राणीपुर जी पीराणी हवेली में क़तल कयल नींगरी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस ऐं सिहत खाते ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। फातिमा फड़ो जे वालिद नदीम फड़ो चयो आहे त अॻी चयो हो त सिहत खातो पीरनि सां मिलियल आहे, सही रिपोर्ट न ॾींदो। पुलिस जे बयान ते यकीन नाहे। निगरान वज़ीर खे पंजाब मां रिपोर्ट मिली हूंदी तॾहिं हुन बयान ॾिनो। असांखे निगरान हुकूमत ते एतमाद आहे, उम्मीद त इंसाफ़ फराहम कयो वेंदो। कराची जे इलाइक़े जमशेद टाउन में FIA जी कार्रवाई। हवाला हुंडी में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। FIA तर्जुमान मूजिब जवाबदार मोहम्मद आसिफ, हाफ़िज़ वहीम ऐं इमरान अदमानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 1 करोड़ ईरानी रियाल, 8,946 सऊदी रियाल ऐं 1280 UAE दरहम मिलिया आहिनि। नवाबशाह जे हुसैनी रोड वारे इलाइक़े में स्प्रिट पीअण सबबि 2 भाइरनि समेत 3 ॼणा फोतुनि में अज़हर, काशिफ ऐं आदिल शामिल। इलाइक़े में मंशियात ऐं स्प्रिट जो विकिरो बंदि न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। मंशियात जो विकिरो बंदि करण जो मुतालबो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। जेकबाद वेझो ॻोठ आचर जखराणी में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार एहसान जखराणी कारे इल्ज़ाम हेठि ज़ाल शरीफ़ा ऐं नौजवान दिलशाद खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो, वधीक हिकु भाड़ो फोत। 80 खां वधीक माण्हू मुब्तला थी विया। खैरपुर शहर ऐं भर पासे में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो, वधीक 80 ॼणा इस्पताल भेड़ा। इस्पताल में सहूलतुनि जी खोट। मेहड़ वेझो काछे वारे इलाइक़े में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो, वधीक हिकु भाड़ो फोत। सिहत खाते को बि तहरुक न वरितो। हाला वेझो पाणीअ जे वारे ते वियल नौजवान हनीफ़ दाहिरी पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। नेशनल हाईवे ते धरणो। कंडियारे वेझो 3 महीना अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान फरहान उजण बाज़ियाब थी घर पहुची वियो। इलाइक़े में नौजवान जी बाज़ियाबी भुंग एवज़ थियण जा चोबोल। मलीर जे इलाइक़े गडाब टाउन में 200 ॻोठनि जी बिजली बंदि। पीअण जे पाणीअ जो बहिरान। रहवासियुनि गेट स्टेशन अॻियां धरणो हणी छॾियो। मुज़ाहिरनि चयो त के इलेक्ट्रिक इंतज़ामिया रहतूं ॼाणाए हुदरवाह फीडर, दानिश फीडर, आगा शाही फीडर ऐं शाह मुरीद फीडर जी बिजली बंदि करे छॾी आहे। हफ़्ते खां बिजली न हुअण सबबि पाणीअ जो बहिरान बि थियो आहे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जे अहम दंगल में श्रीलंका पारां ॾिनल 172 रन्स जो हदफ़ हासिल करण लाइ न्यूज़ीलैंड जी बैटिंग जारी। श्रीलंकन टीम 47 ओवर में 171 रन्स ते ढेर थी वई। मैच में न्यूज़ीलैंड कामयाबी माणी त पाकिस्तान जा सेमीफाइनल में पहुचण जा इम्कान घटिजी वेंदा। पाकिस्तान आख़िरी मैच 11 नवंबर ते इंग्लैंड ख़िलाफ़ खेॾंदो।